रब पाक खां कॾहिं बि मुश्किल घड़ी में, मुश्किल वक़्त में वॾी आफ़तियूं मुसीबतियूं मथों ग़ैरो करे वञनि, रब खां मौत तलब न कजे। सबर कर, हर ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा, पर रब ज़ुल जलाल वल इकराम मौत घुरण वारा भी उन्हनि खे भी मौत मिलियो, पर कहिड़े वक़्त मिलियनि? जहिड़े वक़्त मौत घुरियनि, जहिड़े वक़्त मौत घुरियनि उन वक़्त उन्हनि जे मथों तकलीफ़ियूं ऐं परेशानियूं मुसीबतियूं आफ़तियूं हुयूं, पर रब पाक उन्हनि खे मौत अता न कयो। अल्लाह पाक उन्हनि खे मौत उन वक़्त में ॾिनो जंहिं वक़्त में नई ज़िंदगी उन्हनि जी शुरू पई थिए। त उन वक़्त में रब खे छा पिया चवनि त या अल्लाह असांजी हयाती वधाइजे। रब जी ज़ात जो कसम, मौत घुरण वारा ख़ुशियुनि में मरी विया, ख़ुशियुनि में हाय हाय मौत जी दुआ ज़रूरु क़बूल थींदी आहे। जेको इंसान चवंदो न रब पाक मूंखे मौत ॾे, अहिड़ी ज़िंदगी खां मूंखे पाण ॾे घुराए, पर वक़्त अचनि ॾे हिनमहिल ज़िंदगी बुरी आहे, वक़्त थोरो हेठि मथे आहे, वरी जॾहिं भलो वक़्तु ईंदई उन वक़्त मां हिकु ई सदा निकिरंदी, रब मूंखे हयाती ॾे। अफ़सोस आहे बंदा उन वक़्त में तुंहिंजी हूअ दुआ क़बूल थींदी आहे, कहिड़ी? जहिड़े वक़्त मौत घुरियो ई, बाद में अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम उन वक़्त तोखे माफ़ न कंदे। अल्लाह मां मायूस न थी, रब मां ना उमेद न थी। अॼु मंज़िल ॾुखी आहे त तूं हार थो मञे, जॾहिं मंज़िल भली हुई त उन वक़्त में त पंहिंजो पाण खे बि अलाए छा पियो सम्झे। यादि रखे इंसान, सबर कर, ये मंज़िल भी आसान थी वेंदी। रब जो क़ुरान में फ़रमान आहे, तकलीफ़ुनि खां बाद में राहत आहे। सबर त कर न, सबर त कर न, वक़्तु गुज़री वेंदो। जॾहिं वरी ख़ुशियुनि भरियो वक़्तु ईंदई त उन वक़्त में अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जी आॾो इहा ई सदा कंदे त या अल्लाह मूंखे हयाती ॾिजाए, मूंखे ज़िंदगी ॾिजाए। पर अफ़सोस आहे मूंखे उन ॻाल्हि जो रब मां तूं ना उमेद कई, ना उमेद में अची अल्लाह खां पंहिंजे मौत जी तलब कई। अफ़सोस आहे बंदा ख़ुशी जे वक़्त में ई मौत मथों बीठो हूंदो। अल्लाह रब ज़ुल जलाल तोखे ऐं मूंखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन। جميل وافر قدمته أمشي به